सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 8 पूरो वंडजण जी चकास टेस्ट फॉर डिविजिबिलिटी। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। अॼु मां तव्हांखे वरी हिकिड़ी आखाणी ॿुधाईंदुसि। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि हा त अददनि सोचियो त असां पाण में हिकिड़ी गॾिजाणी या कॉन्फ्रेंस कयूं। सो हुन कॉन्फ्रेंस जो बंदोबस्तु कयूं हिकिड़े वॾे हाल में। सभिनी अददनि खे दावत ॾिनो। हुन मां काफ़ी अददनि जेको आहे हामी भरी अचण जी, अचण लाइ तयारु थी विया। कॉन्फ्रेंस में काफ़ी माण्हू शरीक थींदा आहिनि। पोइ उन मां कुझु माण्हू मकाला पढ़ंदा आहिनि, ॿिया ॿुधंदा आहिनि ऐं इल्मु पिराईंदा आहिनि। सो हिन कॉन्फ्रेंस में बि कुझु अंगनि खे मकाला ऐं तकरीरूं करणियूं ऐं कुझु खे ॿुधी ऐं इल्मु पिराइणो हो। कॉन्फ्रेंस जॾहिं थींदी आहे त हुनजे हाल में हिकिड़ो दख़ल या हिकिड़ो इस्तक़बालिया या हिकिड़ी रिसेप्शन ठाहींदा आहिनि। उन में को माण्हू वेंदो आहे ऐं सभिनी शरीक थियल माण्हुनि जी रजिस्ट्रेशन कंदो आहे। हुनजो नालो या तुपतो लिखंदो आहे ऐं हुनखे ॿुधाईंदो आहे त हुनखे कहिड़ी लाइन में या कहिड़ी सीट ते कॉन्फ्रेंस हॉल में वञिणो आहे। सो हिन कॉन्फ्रेंस में बि ईअं थियो। वेहारियो दख़ल ते नंबर 1 खे, छो त ख़बर आहे त नंबर 1 जेको आहे उहो सभिनी खे वंडे सघे थो। हुनजी सभिनी सां मुलाक़ात आहे, ॼाण सुञाण आहे। नंबर 1 खे वेहारियो दख़ल ते ऐं रिसेप्शन ते। ऐं नंबर 1 खे इहा हिदायत ॾिनी वई त जेको बि अंग अचे, जेको बि अदद अचे त उनखे तूं वंडे ॾिसजांइ। जेके ॿियनि सां वंडजनि उनखे हिकिड़े दरवाज़े मां, जेके 3 सां वंडजनि उनखे ॿिए दरवाज़े मां, जेके 4 सां वंडजनि उनखे चौथे दरवाज़े मां। अहिड़ी तरह हर नंबर जो हर अदद जो दरवाज़ो मुक़ररु हो जिते हुनखे मोकिलणो हो। अदद 1 चयो त ठीकु आहे, मां करे वेंदुसि, को मसइलो कोन्हे। सो हुन रजिस्ट्रेशन शुरू कई। सभिनी खां पहिरीं उहे अदद आया जेके एकनि वारा हुआ रुॻो। हुनखे त मसइलो ई कोन थियो, ॾिसंदो वञे वार्ड नंबर 2 तूं हेॾे वञ, नंबर 1 तूं हेॾे वञ, नंबर 3 तूं हेॾे वञ, को मसइलो कोन थियो। आख़िर थोरी देरि खां पोइ जेको आहे ॾहाकनि वारा नंबर आया, उनमें थोरी हिनखे देरि थियणी शुरू थी। उन खां पोइ वरी आया सवनि वारा अंग। जॾहिं सवनि वारा अंग आया त लाइन जमा थियणी शुरू थी वई। उहो पहुची कोन पियो सघे, छो त हुनखे वंड करण में लॻे पई देरि। जेसिताईं वंड करे ॾिसे त कहिड़े नंबर सां वंड थिए थी, कहिड़ी अदद सां पूरी वंड थिए थी, तेसिताईं देरि पई थी वञे। पोइ जॾहिं हज़ारनि वारा नंबर आया त हुनखे त अञा वधीक देरि लॻणी ऐं हाल जे ॿाहिरां हेॾी सारी वॾी लाइन लॻी वई। उते जेका इंतिज़ामिया हुई हुननि ॾिठो त हीअ त देरि थी वेंदी ऐं कॉन्फ्रेंस वक़्त ते शुरू कोन थी सघंदी ऐं माण्हुनि खे बि काफ़ी देरि ॿाहिरि बीहणो पवंदो अंगनि खे, अददनि खे। सो छा कयूं जो चयूं त हाणे हिनजी नंबर 1 जी मदद कजे। सो घुरायूं सभिनी मुफ़रिद अददनि खे ऐं सभिनी नंढनि अददनि खे। कंहिंखे घुरायूं? नंबर 2 खे घुरायूं, 3 खे, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 15, 25 उनखे घुरायूं। हाणे तव्हां अची महिरबानी करे नंबर 1 जी मदद कयो, छो त तव्हां थोरा वॾा आहियो, सीनियर आहियो ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त कीअं वंड थींदी, कंहिंखे थींदी आहे, कंहिंखे न थींदी। कम अज़ कम इहा त ख़बर हूंदव त तव्हां सां कंहिंखे वंड थी सघे थी। सभु नंबर जेके पोइ आया हुनजी मदद करण। जॾहिं मदद करण आया त हुनखे चऊं त हाणे तूं ईअं कर, असां तोखे ॿुधाईंदा वेंदासीं त वंड असां सां कीअं ख़बर पवंदी आहे थिए थी या न। उन हिसाब सां माण्हुनि खे छॾींदो वञ। सभिनी खां पहिरीं 2 आया। ॿिनि जी चयो 1 खे, यार असां त पाड़ेसी आहियूं, तोखे त मुंहिंजी ख़बर हुअणु खपे, तोखे त ख़बर हुअणु खपे त मूंसां कीअं पूरो वणजंदो आहे। 1 चयो त हा बराबरि मूंखे ख़बर आहे त जेके ॿधी अंग आहिनि उहे तोसां वणजंदा आहिनि, पर जॾहिं वॾा अंग था थियनि त पोइ मूंखे मुश्किल थी थिए, मां कोन थो सम्झी सघां त कीअं मां सॼनि अंगनि खे वणजां। ॿिनि चयोसि त को मसइलो ई कोन्हे, को बि अंदद मूंसां तॾहिं पूरो वंडिजी सघे थो जॾहिं एकनि जी जाइ ते ॿधी हुजे। यानी सॼो अंग न ॾिस, रुॻो एकनि जी जाइ ते ॿधियत हुजे। 8 हुजे या 6 हुजे या 4 हुजे या 2 हुजे या ॿुड़ी हुजे। मिसाल तौरु इहे जेके अंग आहिनि 3338, हुनमें एकनि जी जाइ ते 8, 9126 में एकनि जी जाइ ते 6, 72462 में एकनि जी जाइ ते 2, 50 में एकनि जी जाइ ते ॿुड़ी आहे। 0, 2,
ॿुड़ी ॿ छह ऐं 8 जंहिं जाते हुजनि त उहो मूंसां पूरो पूरो वंडिजी सघे थो। पर उहे अदद जिन में एकनि जी जाइ ते 21 अदद हुजनि त उहो वंडिजी कोन थो सघे, जीअं 9 5 7 3। हिकु दफ़ो यार इहा ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई, हाणे त मूंखे यादि रहिजी वेंदो। ॿिनि चयोसि तरस मां तोखे तो पंहिंजो कार्ड थो ॾियां, उहो कार्ड तूं पाण वटि रख ऐं तोखे हमेशह कमु ईंदो। ईअं चई ऐं ॿिनि पंहिंजो कार्ड कढी हिक खे ॾिनो। हिक चयो त इहो छा आहे, मूंखे सम्झ में कोन आयो इहो कार्ड छा लिखियलु आहे हिन ते। चयईंसि त हीउ भला छाजो निशान आहे? चई इहो त ॿधीअ जो निशान आहे, जीअं कुटी थींदी आहे वरी ॿधी थींदी आहे, दोस्ती थींदी आहे त ॿधीअ जो निशान आहे। वरी दरवाज़ो छा आहे? ॿिनि चयो त दरवाज़ो कोन्हे, इहो एकनि जी जाइ ते जेको अंग आहे उनजो निशान आहे। साॼे हथ ते कंहिं बि अदद में सभिनी खां साॼे हथ ते जेको अंग आहे उनजो निशान आहे, यानी उहो ॿधी आहे त उहो अदद पूरो ॿिनि सां पूरो पूरो वंडिजी वेंदो। हिकु चयो वाह इहा त ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई, हाणे त मां जल्दी करे वठंदुसि। उन खां पोइ आयो टे चयो यार ॿाहिरि लाइन तमामु घणी लॻी वई अथई, सो तकड़ि मां तोखे ॿुधायां थो त को बि अदद मूंसां तॾहिं पूरो वंडिजी सघे थो जॾहिं सभिनी अंगनि जो जोड़ यानी टोटल 3 सां वंडिजी वञे। हिकु चयो छा मतिलबु? टिनि चयोसि जीअं 24,510 हिकिड़ो अदद आहे, उन में अंग आहिनि 2 4 5 1 ऐं ॿुड़ी, उन्हनि खे असां जोड़ींदासीं 2 4 5 1 ऐं ॿुड़ी, जोड़ कंदासीं त टोटल थींदो 12। 12 जेको आहे उहो 3 सां वंडिजी थो वञे, उनजे करे हीउ सॼो अंग बि हीअ सॼो अदद बि 3 सां वंडिजी वेंदो, सवलो। हीअं थिए मुंहिंजो कार्ड। हिकु चयो भला इहो त मूंखे ॿुधाए त छा आहे कार्ड मतिलबु, हीअ कहिड़ी शइ आहे, हीअ छा निशान आहे? टिनि चयो इहो निशान आहे ग्रीक लेटर या ग्रीक अखर सिग्मा। सिग्मा जो मतिलबु आहे जमा। ही असां हिसाबनि में जमा या टोटल या जोड़ जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। ही वंडजण जो निशान आहे ऐं ही मुंहिंजो निशान आहे। जेकॾहिं जमा सभिनी अंगनि जो कंहिं अदद में 3 सां वंडिजी वञे त उहो अदद मूंसां वंडिजी वेंदो। हिकु चयो त इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में अची वई, तमामु सवली सम्झ में अची वई, आसान आहे। वरी 4 आया, चइनि चयो त को बि अदद मूंसां तॾहिं पूरो वंडिजी सघे थो जॾहिं हिकिड़ो त उहो ॿधी हुजे, 21 अदद मूंसां कोन थो वंडिजी सघे, ॿधी हुअणु ज़रूरी आहे। ऐं उन खां पोइ साॼे पासे वारे ॿिनि अंगनि में यानी एकनि ऐं ॾहाकनि जी जाइ मां ठहंदड़ अदद चइनि सां वंडिजी सघिजे या 2 ॿुड़ियूं हुजनि। मिसाल तौरु ही जेको अदद आहे 10,02,316, इन में जेके आख़िरी 2 अंग आहिनि उन्हनि मां 16 थो ठहे, जेके ॾहाकनि जी जाइ ते ऐं एकनि जी जाइ ते, हिन मां ठहे थो 16। 16 खे चइनि सां वंडिजे त उहो पूरो वंडिजी वेंदो, उनजे करे सॼो अदद बि चइनि सां वंडिजी वेंदो। 16 सां ठहियो, 16 जेको आहे उहो वंडिजी थो वञे, उनजे करे सॼो अदद बि चइनि सां वंडिजी वेंदो। ही अथई मुंहिंजो कार्ड। हाणे इन कार्ड में बि ही आख़िरी 2 जेके आहिनि साॼे हथ खां अदद अंग जेके आहिनि, हुन मां जेको अदद ठहे थो उहो या त चइनि सां वंडिजी वञे या इहे 2 ॿुड़ियूं हुजनि, या हिते 2 ॿुड़ियूं हुजनि या इन्हनि मां जेको अदद ठहे थो उहो बि चइनि सां वंडिजी वञे। जॾहिं 5 आया त हुन चयो अरे यार घणी तोखे करणी कोन पवंदी कमु, मुंहिंजो त तमामु सवलो कमु अथई। मुंहिंजो कमु त इहो आहे जो एकनि जी जाइ ते या त ॿुड़ी हुजे या 5 हुजे, तॾहिं मूंसां वंडिजी सघंदो, न त कोन वंडिजी सघंदो। मिसाल तौरु 4,115 इन में एकनि जी जाइ ते 5 आहिनि त उहो मूंसां वंडिजी वेंदो। 5,210 इन में एकनि जी जाइ ते ॿुड़ी आहे त मूंसां वंडिजी वेंदो। हीअ अथई मुंहिंजो कार्ड। ने कार्ड में जेको आहे एकनि जी जाइ वारो जेको अंग आहे उहो या ॿुड़ी हुजे या 5 हुजे। उन खां पोइ वारो आयो 6 जो। 6 चयो त को बि अदद मूंसां तॾहिं पूरो वंडिजी सघे थो जॾहिं उहो 2 सां ऐं 3 सां धार धार वंडिजी सघे। छो त मां बि 2 सां ऐं 3 सां ठहियल आहियां, यानी 2 टिका 6
ॿिए टे खां 6 उनजे करे जेको अदद ॿियनि सां ऐं टिनि सां धार वंडिजी वञे उहो 6 सां वंडिजी वेंदो। मिसाल तौर 2142 असां पहिरीं सम्झासीं ॿिनि सां वंडिजे थो या न। हिन में एकनि जी जाइ ते ॿधी अंग आहे, उन करे ॿियनि सां वंडिजी थो वञे, सो ॿियनि सां वंडिजी वियो। उन खां पोइ असां ॾिसंदासीं त हिननि जो जोड़ जेको आहे 2 1 4 ऐं 2 हिन जो जोड़ थींदो 9। 9 जेको आहे उहो बि 3 सां वंडिजी थो वञे। उन जे करे ही अंग जेको आहे, ही अदद जेको आहे 2142 उहो 6 सां वंडिजी वेंदो। ईअं करे 6 पंहिंजो कार्ड ॾेई छॾियो जंहिंमें सिधो लिखियल हो त 2 ऐं 3 हिननि ॿिन्ही सां जेकॾहिं वंडिजी वञे त मूंसां वंडिजी वेंदो। उन खां पोइ आया 8। 8 चयो त मां आहियां 2 ऐं 4 जो वॾो भाउ, सो मूंसां वंडिजण लाइ अदद जो ॿधी हुजणु यानी उनजो साॼे पासे वारो एकनि वारो अंग ॿधी हुजणु ज़रूरी आहे। उन खां अलावा साॼे पासे वारनि 3 अंगनि मां ठहंदड़ अदद 8 सां वंडिजी सघे या 3 ॿुड़ियूं हुजनि। मिसाल तौर 2,13,832 जेको आहे अदद, उन में जेके आख़िरी 3 अंगनि मां यानी 8 ऐं 3 ॿिनि मां जेको अदद थो थिए उहो 832 आहे। 832 जेको आहे उहो वंडिजी थो वञे पूरो 8 सां। उन जे करे 2,13,832 8 सां पूरो वंडिजी सघे थो। ईअं करे पंहिंजो कार्ड ॾिनई। हुन में 3 जायूं जेके आहिनि साॼे हथ खां उहे या 8 सां वंडिजी वञनि या 3 ॿुड़ियूं हुजनि। 9 अची चयो त मुंहिंजो क़ाइदो बि 3 वांगुरु अथई क़ाइदो तक़रीबन। जीअं को बि अदद 3 सां उन महिल वंडिजंदो आहे जॾहिं उन्हनि सभिनी अंगनि जो जोड़ 3 सां वंडिजे, अहिड़ी तरह मूंसां बि अंग उहो ई अदद वंडिजंदो आहे पूरो जंहिंजे सभिनी अंगनि जो जोड़ यानी टोटल 9 सां वंडिजी वञे। मिसाल तौर 92,41,011 हिन खे असां जोड़ कंदासीं 9 2 4 1 1 1 18 ईंदो। 18 9 सां वंडिजी वञे थो। उन जे करे ही सॼो अदद 92,41,011 9 सां वंडिजी वेंदो। 9 चयो त वरी हिकिड़ी ॿी मुंहिंजी निशानी अथई। चयो त कहिड़ी? चई जेकॾहिं जोड़ जो बि जोड़ करी त जीअं असां ही जोड़ कयो उन मां आयो 18 त जेकॾहिं जोड़ जो बि जोड़ कजे उहो जेको आहे 9 ईंदो। मतिलब जोड़ जो जोड़ जेकॾहिं 9 हुजे उहो अदद 9 सां वंडिजी वेंदो। सो ही अथई मुंहिंजो कार्ड। यानी जेको जोड़ आहे उहो 9 सां वंडिजी वञे। उन खां पोइ 10 जो अदद आयो। 10 जे अदद में 2 अंग आहे, 1 ऐं 0। उन्हनि चयो असांजो त एॾो सवलो तरीक़ो अथई जो बस का ॻाल्हि ई कोन्हे। जेकॾहिं एकनि जी जाइ ते 0 हुजे त उहो अदद असां सां वंडिजी वेंदो। एॾो सवलो। सो ही जेको आहे हिन में 0 आहे उनजे करे वंडिजी वेंदो। हीअ अथई असांजो कार्ड। एकनि जी जाइ वारो साॼे पासे वारो अदद 0 हणणु खपे। 11 अची चयो त असां सां वंडिजण जी चकासत तमामु बहितरीन ऐं मज़ेदार आहे। उहो ईअं जो 21 जायुनि वारनि अंगनि जे जोड़ उपत ऐं ॿधी जायुनि वारनि अंगनि जी जोड़ उपत में फ़र्क़ु या त 0 जो हुअणु खपे या 11 जो हुजे। मिसाल तौर जेकॾहिं असां अंग वठूं हिकिड़ो अदद वठूं 9,07,665 उन खे असां हीअं करे लिखी सघूं था। उनमें 5 6 ऐं 0 जेके आहिनि उहे 21 जायुनि ते आहिनि। ही पहिरीं जाइ, ॿी जाइ, टी, चौथी, पंजी, छहीं इहा 21 जायुनि ते आहिनि ऐं 6 7 ऐं 9 उहे आहिनि ॿधी जायुनि ते। 21 जायुनि वारनि जो अददनि जो जेको जोड़ आहे उहो थींदो 0 6 ऐं 5 उहो थींदो 11 ऐं ॿधी जायुनि वारनि जो जेको जोड़ आहे मतिलबु 9 7 ऐं 6 उन्हनि जो जोड़ थींदो 22। हाणे हिन 22 मां हिन 11 खे असां कट कबो त असांजो 11 बचंदो। यानी हिन 22 मां 11 कट कयासीं त असांजो 11 अची वियो। 11 11 सां पूरो वंडिजी वेंदो। उनजे करे 11 जेको आहे उहो हिन अंग खे हिन अदद खे बि पूरो वंडे सघे थो। ही आहे असांजो कार्ड।
मतलब 21 जायुनि ते मौजूद अंगनि जो ऐं 32 जायुनि ते मौजूद अंगनि जो जेको तफ़ावत आहे यानी माइनस जेको आहे उहो या त 0 हुजे या 11 हुजे। 12 जो चवणु हो त असां त ठहियल ई आहियूं 3 मां ऐं 4 मां, जीअं 3 चौक 12, उन जे करे को बि अदद मूंसां तॾहिं पूरो वणिजी सघिजे थो जॾहिं 3 सां ऐं 4 सां धार धार वणिजी सघिजे। मिसाल तौर 2,34,084 खे चेक कयूं त 3 सां वणिजे थो या न। सभिनी अंगनि खे असां जोड़ींदासीं 2 + 3 + 4 + 0 + 8 + 4 तो थींदो 21। 21 जे ॿिन्ही अंगनि खे जोड़ींदासीं त 2 वधि 1 उहो थींदो 3। 3 जेको आहे उहो वंडिजी थो वञे 3 सां, उनजे करे 3 सां त वंडिजी वियो। हाणे 4 सां ॾिसंदासीं त वंडिजे थो या न। 4 सां वंडिजण लाइ ज़रूरी आहे त जेके एकनि ॾहाकनि वारनि जायुनि तां जेको अदद ठहे थो उन्हनि अंगनि मां उहो 4 सां वंडिजे, यानी 84 जेको ठहियो उनखे 4 सां वंडे ॾिसंदासीं। असांजो पाछी ॿुड़ी बचंदी, यानी उहो पूरो पूरो वणिजी वेंदो। इन जो मतिलबु त 12 सां वंडिजण लाइ ज़रूरी आहे त 3 सां ऐं 4 सां धार धार वणिजी सघिजे। 12 में पंहिंजो कार्ड ॾेई छॾियो जंहिंमें लिखियल हो 3 ऐं 4। 15 चयो त असां बि ठहियल आहियूं 3 मां ऐं 5 मां, यानी 5 × 15। उन जे करे को बि अदद मूंसां तॾहिं पूरो वंडिजी सघे थो जॾहिं 3 सां ऐं 5 सां धार धार वंडिजी सघे। मिसाल तौर 26,130 सभिनी खां पहिरीं ॾिसंदासीं त 3 सां वंडिजे थो या न। अंगनि जो जोड़ कयोसीं 2 ॿ 6 8 हिकु 9 टे 12। 12 में हिन जेके 2 अंग असां वटि आया 1 ऐं 2 हिनखे जोड़ कयोसीं 3। 3 खे 3 सां वंडिजी सघिजे थो, उनजे करे असांखे ख़बर आहे त 3 सां त वंडिजी वियो। 5 सां वंडिजण लाइ ज़रूरी आहे त एकनि जी जाइ ते या 0 हुजे या 5 हुजे, सो हुन में एकनि जी जाइ ते 0 आहे, उनजे करे ही 5 सां वंडिजी वेंदो। उनजे करे सॼो अदद 15 सां वंडिजी वेंदो। ही आहे 15 जो कार्ड। 3 ऐं 5, यानी 3 सां वंडिजी वञे ऐं 5 सां बि वंडिजी वञे। 25 नची चयो त असांखे पंहिंजो पाण ते नाज़ आहे जो असां वंडिजण जे चकास लाइ पंहिंजी शनाख्त बरक़रार रखी आहे। हिकु चयो त उहो कीअं? चऊं त उहो ईअं जो जेकॾहिं साॼे पासे वारनि 2 अंगनि यानी एकनि ऐं ॾहाकनि जी जाइ मां ठहंदड़ अदद 25 सां वंडिजी सघे या 2 ॿुड़ियूं हुजनि, तॾहिं उहो अदद असां 25 सां वंडिजी सघंदो आहे। मिसाल तौर 23,41,625 इन में जेके एकनि जी जाइ ते 2 अंग आहिनि उन मां जेको अदद ठहे थो उहो 25 थो ठहे। 25 सां वंडिजी वञे थो, उन जे करे सॼो अदद यानी 23,41,625 उहो बि 25 सां वंडिजी वेंदो। सो ही आहे हिननि जो कार्ड, यानी पहिरियां 2 जेके अंग आहिनि उन्हनि मां ठहंदड़ अदद या त 25 सां वंडिजी वञे पूरो या 2 ॿुड़ियूं हुजनि। 25 सां वंडिजण लाइ सिर्फ़ 3 तरीक़ा थी सघंदा, या 25 हुजे या 50 हुजे या 75 हुजे। 3 शयूं थी सघनि थियूं, यानी या 25 हुजे या 50 हुजे या 75 हुजे या 2 ॿुड़ियूं हुजनि। अहिड़ी तरह जॾहिं ॿियनि अददनि अदद हिक जी मदद कई त सभु माण्हू या सभु अदद जेके मंदूबियन हुआ, जेके शिरका हुआ, उहे वक़्त ते अंदरि अची सघिया। कॉन्फ्रेंस वक़्त ते शुरू थी। एॾी वॾी कॉन्फ्रेंस थी, एॾी मज़े जी कॉन्फ्रेंस थी। ख़बर अथव मूं छा कयो? मूं छा कयो जो जेके कार्ड हुआ, जेके अंग ॾेखारनि अदद ॾेखारनि पिया हिक खे त असां सां केरु वंडिजी सघे थो, उहे कार्ड मूं सभु जमा करे वरिता। हिते उहे मूं सभु कार्ड जेके आहिनि तव्हां लाइ रखिया आहिनि। हाणे इन्हनि कार्डनि खे तव्हां ॾिसो, उनखे
सम्झो हुन ते गौर कयो ऐं हा हाणे हीअं कयो जो जॾहिं ॿी स्लाइड ईंदी न त वीडियो खे थोरी देरि करे कयो पॉज़ ऐं वीडियो खे पॉज़ करे उन खां पोइ इहो तव्हां पंहिंजे नोटबुक में या कंहिं पने ते जेको आहे उहो लिखी छॾिजो ऐं उन पने खे अहिड़ी जाइ ते लॻाइजो जो ईंदे वेंदे तव्हांखे उहो नज़र अचे ईअं तव्हांखे उहो यादि थी वेंदो ऐं तव्हांखे कॾहिं बि कोन विसरंदो त कहिड़ो अंग कंहिं अंग सां वंडिजी सघिजे थो या न उन जी चकास कीअं हूंदी आहे टेस्ट ऑफ डिविजिबिलिटी चइबो आहे ऐं उहे टेस्ट ऑफ डिविजिबिलिटी जेके आहिनि तव्हांखे हर वक़्तु यादि रहिजी वेंदियूं इहे टेस्ट जेके आहिनि उहे तव्हांखे ज़िंदगीअ में पढ़ण में ऐं पढ़ण खां पोइ बि पल पल ते कमु ईंदियूं उन खे कॾहिं बि न विसारिजो हाणे वीडियो खे पॉज़ कयो ऐं ही सभु जेके आहिनि कार्ड सभिनी अददनि जा उन्हनि खे पाण वटि नोट कयो मूंखे उमेद आहे त तव्हां ही पाण वटि नोट करे वरिता हूंदा सबक जी थी पुॼाणी नाला आबिद खे ॾियो इजाज़त अल्लाह हाफ़िज़